लीडर टीवी में हिकु दफ़ो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं डॉक्टर वलीद शेख साहब सां जारी आहिनि ऐं असांजी ॻाल्हि सना ते हली पए। मुंहिंजो सना ते डॉक्टर वलीद शेख साहब खां हिकिड़ो सवाल ही आहे त सना में पॉलिटिकल डिवीजन उन जी परफॉर्मेंस खे धकायो आहे या बहितर कयो आहे? उसूली तौर ते डाइवर्सिटी जेका आहे ऑफ थॉट एंड डाइवर्सिटी ऑफ एवरी डाइवर्सिटी जेका आहे सा मजमूई तौर ते ऑर्गेनाइजेशन्स खे स्ट्रॉन्ग कंदियूं आई मीन मुल्कनि खे स्ट्रॉन्ग कंदियूं आहिनि। इहा असांजो हमेशह खां बिलीफ आहे जेके हुकुमरान कॾहिं बि असांजी ॻाल्हि कोन मञी त द ब्यूटी ऑफ दिस कंट्री वॉज इट्स डाइवर्सिटी, रिच कल्चर ऐं इट्स लैंग्वेजिस। त उन्हनि सम्झो त न सभिनी खे हिकिड़ी जाइ ते मिलाए हिकिड़ो अलाए छा अजीब क़िस्म जी शइ ठाहिणी आहे। सो इहा ई ॻाल्हि अप्लाई करे सघे थी सना ते। त मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे, हा डिफरेंसिस थियनि था, डिफरेंसिस ऑफ ओपिनियन आर हेल्थी एंड पॉलिटिकल डिफरेंसिस अदर डिफरेंसिस आर हेल्थी, बट उहे जॾहिं हिकिड़ी इंतिहा ते था पुॼी वञनि त असीं इन ते सफ़ा कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु कोन आहियूं। पर अल्टीमेटली द सॉलिडेरिटी ऑफ द कंट्री इज़ इम्पॉर्टेंट, राइट? सो उन ते कॉम्प्रोमाइज़ बि थींदा, उन ते असीं गॾु बि थींदासीं, उन ते कुझु माण्हू कुझु ॻाल्हियूं छॾंदा, कुझु असीं छॾंदासीं ऐं वी विल। ऐं साॻी ॻाल्हि सना लाइ बि चई सघे थी। आई थिंक देयर इज़ अ लॉट ऑफ पॉलिटिकल डिविजन इन। ऐं अगेन उहा रिफ्लेक्शन आहे असांजी सिंधी सोसाइटी जो। एक्सट्रीमिस्ट बि आहिनि, नेशनलिस्ट बि आहिनि ऐं सेपरेटिस्ट बि आहिनि ऐं पाकिस्तानी नेशनलिस्ट बि आहिनि, लेफ्टिस्ट बि आहिनि उन ऑर्गेनाइज़ेशन में, राइट विंगर बि आहिनि। पर एवरीबडी थिंक्स मुंहिंजे ख़्याल में एक्सेप्ट फॉर अ फ्यू त इन्हनि सभिनी डिफरेंसिस जे बावजूदु सना इज़ इम्पॉर्टेंट। सना जो वजूद ऐं सना खे अॻियां वधाइण इज़ मोर इम्पॉर्टेंट। त इन करे इहा ऑर्गेनाइज़ेशन हले पई ऐं मौजूदु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हलंदी रहंदी। पर डाइवर्सिटी जेका बि आहे, मुख़्तलिफ़ ख़्यालनि जो ही गुलदस्तो तव्हां वटि गॾु आहे, त उन में सभिनी जे विच में एतिराम त बुनियादी बांड हूंदो न? I would think that is the most essential। इहा ॻाल्हि मूं कोन कई, पर हिकिड़े ॿिए जी राय जो एहतराम करणु ऐं उन खे ड्यू इम्पॉर्टेंस ॾियणु, उन खे ॿुधणु ऐं उन खे सम्झणु, वेयर इज़ दैट पर्सन कमिंग फ्रॉम, उहो जेको उन जा लाइफ एक्सपीरियंसिस छा आहिनि, उहो इहो छो थो चए, उन खे ॿुधणु, उन खे सम्झणु ऐं उन खां पोइ कम अप विद अ कंसेंसस। आई थिंक दैट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग। पर पोइ इन सॼे मामले में असां माज़ी में इहो बि ॾिठो त ख़ुदि सना जे अंदरि सना जे कुझु माण्हुनि जे ख़िलाफ़ कोर्टुनि ताईं मामिलो वियो। त कोर्टुनि ताईं जेको मामिलो आहे उहो अदम एतिराम आहे या एक्स्ट्रा फ्रीडम आहे? ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो त अमेरिका में रहो था, यू आर फ्री टू डू एनीथिंग यू वांट, यू कैन गो टू द कोर्ट, यू कैन परसू योर केसिस नो मैटर हाउ यू वांट, ऐं हर कंहिंखे इजाज़त आहे उहो करे सघे थो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त शायदि माण्हुनि खे इन ॻाल्हि ते यकीन न अचे त इहो सना जो एब्सोल्युटली फ्रिंज एलिमेंट आहे। ऐं जे तव्हीं त विया आहियो सना जे कन्वेंशन में, तव्हां सभिनी खे सुञाणो था, पर आई कैन टेल यू विथ कॉन्फिडेंस त सना जा हींअर 2400 मेंबर, मां तव्हांखे गारंटी सां चई सघां थो, गारंटी सां, अॼु मां तव्हांखे हिते यूट्यूब जे चैनल ते त 10 माण्हू अहिड़ा हुजनि जेके अलान इहो चवनि त असीं कोर्ट में वञण लाइ तयार आहियूं, असांजो वॾो ज़ुल्म थियो ऐं सना ख़तरनाक ख़राबु ऑर्गेनाइज़ेशन आहे, 10 माण्हू अहिड़ा हुजनि। सो इन एन ऑर्गेनाइज़ेशन विच हैज़ thousands of membership, जे तव्हां वटि 10 माण्हू बि कोन्हनि अहिड़ा जेके उथी बीह करे चवनि त इहो ग़लति पियो थिए, त पोइ त यू शुड
think that they So it should be called a success story. Fringe element आहे. So हर जाइ थिए थो ऐं उन्हनि लाइ मूंखे एतिराम आहे. And let me be very clear, मूंखां उहे घटि सिंधी आहिनि, सवाल ई न आहे. मुंहिंजे ख़्याल में they feel for Sindh as much as I do or maybe at times more. उन्हनि जो ॿियो ख़्यालु आहे मूंसां पर्सनल मुंहिंजी शिकिल नथी वणे उन्हनि खे त पोइ I cannot do anything about it. I just can't do anything about it. सना ते आख़िरी सुवाल मुंहिंजो त जेके सना जा पायोनियर आहिनि, सना जा एल्डर सीनियर जिन बि अॻे कमकार कयो पिए, उन्हनि जो स्पिरिट ऐं उन्हनि जो साॻियो ई जज़्बो उहो मेंटेन रहियो आहे या उन जी जाइ ते नए नस्ल नौजवान उन्हनि अचे उहो रिप्लेस कयो आहे? लेटर मतिलबु आहे त उहे माण्हू जेके पाइनियर्स हुया उहे हाणे एतिरा एक्टिव कोन्हनि जेतिरा पहिरें हुया. उन्हनि दिस इज़ अगेन अ चैप्टर ऑफ हिस्ट्री. हर कंहिंजो पंहिंजो रोल हूंदो आहे हिकिड़े टाइम ते. उन्हनि पंहिंजो रोल absolutely at the right time they played a role which is highly commendable. ऐं सना जी ब्यूटी इहा आहे त को बि कन्वेंशन हुजे सना जो, हींअर जेको ताज़ो कन्वेंशन थियो उन में बि मुंहिंजे ख़्याल में सना जो पहिरियों सदर बाक़ाइदे एक्टिवली पार्टिसिपेट, ख़ालिद हाशमी बाक़ाइदे एक्टिवली पार्टिसिपेटेड. हू बि अञा बि एतिरो ई एक्टिव आहे ऐं लिखे थो ऐं जेका ॻाल्हि उनखे नथी वणे ऐं उनखे हू सम्झे थो त बाय लॉज जे ख़िलाफ़ु आहे, हू लिखे थो, सम्झाए थो, माण्हुनि खे ॿुधाए थो. ऐं इन कन्वेंशन में न हुजनि त बि पोयां 6-8 प्रेसिडेंट हुया इन कन्वेंशन में. सभु दोस्त आहियूं. असांजो टाइम आयो, असां पंहिंजो कमु कयो. टेक अ बैक सीट. यू कैन नॉट हिकिड़ी अमेरिका में ॿी बि ट्रेडिशन आहे त व्हेन न्यू प्रेसिडेंट इज़ इलेक्टेड द फॉर्मर प्रेसिडेंट टेक्स अ बैक सीट. हरू भरू क्रिटिसाइज़ कोन थो करे. इनपुट ॾींदा आहियूं हमेशह. ऐं पर हर को पंहिंजे टाइम ते पंहिंजो रोल प्ले करे थो एज़ इफ इट वॉज़ अ स्टेज. ऐं पोइ स्टेज तां लही थो वञे ऐं घणी गड़बड़ करण जी ज़रूरत कोन्हे पोइ इन खां पोइ. वलीद साहब, हिकिड़े वक़्फ़े खां पोइ पाण वरी हाणे तव्हां सिंध में अचो वञो था, उन ते मां सां 2-4 ॻाल्हियूं करणु थो चाहियां. नाज़रीन, असां सां गॾु रहिजो. असांजो डॉक्टर वलीद शेख साहब सां ॻाल्हियूं जारी आहे. लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे ॿीहर भलेकार. वलीद साहब, तव्हां साल में घणो करे 2 दफ़ा अचो था सिंध में? 2-3 दफ़ा. हा. ऐं तव्हां घणो करे हिते जॾहिं अचो था, 15-20 ॾींहं रहो था, महीनो रहो था, त विद वक़्तु गुज़रण सां गॾु तव्हांखे हिते कई न कई तब्दीलियूं नज़र अचनि थियूं. अवां हितां के जज़्बा खयूं था वञो या मायूसियूं खयूं था वञो, या अवां खे का उमेद मिले थी त किसो बहितर थींदो थो वञे? अवां जा जनरल ख़्याल कहिड़ा था ठहनि तव्हांजे दिमाग़ में? जीअं तव्हांखे मूं चयो त साल में मूं लाइ 2 या 3 या 4 शयूं जेके आहिनि तमामु एक्साइटिंग हूंदियूं आहिनि. सना जो कन्वेंशन ऐं पोइ जॾहिं प्रोग्राम ठहंदो आहे सिंध अचण जो. ऐं तमामु ॾुखियो वक़्तु हूंदो आहे आख़िरी ॾींहुं जॾहिं मां एयरपोर्ट ते वेठो आहियां ऐं मञा पियो. मुंहिंजी सॼी ज़िंदगी हुते आहे, मुंहिंजी ज़ाल हुते आहे, मुंहिंजा ॿार हुते आहिनि ऐं मुंहिंजी नौकिरी हुते आहे, मुंहिंजो ज़रिए माश हुते आहे. पर अञा बि तमामु डिप्रेशन थिए थी जॾहिं माण्हू वञे पियो एयरपोर्ट ते वेठो आहे. हाणे मञूं था वापसि. हैविंग सेड दैट, सिंध उहा सिंध न रही आहे जेका असां छॾी, ऐं इहा बाक़ाइदे इर्तिक़ा आहे जेका थियणी हुई. असीं उन ज़माने में सिंध छॾे वियासीं जॾहिं टीवी में हिकिड़ो चैनल हूंदो हुयो. अॼु ऐं पोइ ब्लैक एंड वाइट मां कलर थियो ऐं पोइ असां छॾी सिंध. ऐं 25 मिंट सिंधी प्रोग्राम हलंदो, 25 मिंट जेको आहे सो सिंधी प्रोग्राम हलंदो हुयो. ऐं जेको आहे सो ट्रांसमिशन कुल जेको आहे सो 6-8 कलाक हूंदी.
ख़बरनामो ईंदो त अम्मा मानी खाराईंदी. सो हर कंहिंखे पर्सपेक्टिव में ॾिसणु खपे, हर शइ खे पर्सपेक्टिव में ॾिसणु खपे. उहो सिंधी कोन्हे. इट्स वेरी डिफरेंट. आर वेरी डिफरेंट. देर आर लॉट ऑफ गुड थिंग्स दैट हैव हैपेंड इन सिंध. इन में त को शक ई कोन्हे त सिंधी माण्हू जेको आहे सो अर्बनाइज़ थियो आहे. सिंधी मीडिया जेको आहे सो किथे खां वञी किथे पहुतो आहे. ऐं सिंधी मुफ़क्किर, सिंधी जेको आहे सो राइटर्स ऑल ओवर द प्लेस. जिते वञो हिकिड़ो यू कैन हैव अ perfectly good kacheri with somebody who is a whole lot more intelligent than I am. उन्हें खां पढ़ण ऐं सिखणु मिले थो. पर उन सां गॾोगॾु सिंध में हिकिड़ी शइ जेका मूंखे ॾाढी थी डिसअपॉइंट करे त हू आहे असांजे नंढनि शहरनि जी ज़ुबान हाल, असांजे स्कूलनि जी तबाही. ऐं मोस्टली उहा तबाही जेका आहे सा ॻोठनि में, नंढे शहरनि में. साॻे वक़्तु इहा बि हक़ीक़त आहे त असांजा इंडिजिनस सिंधी इंस्टीट्यूट जेके ठाहिया आहिनि, उन में IBS सखर, उन में घंबट वारो मेडिकल सेंटर, इहे शयूं आर अमेज़िंग. ऐं मूंखे ॾुख इन ॻाल्हि जो आहे त जॾहिं माण्हुनि खे ॿुधाईंदो आहियां त सिंध जेके सफ़ा नेगेटिव हूंदा आहिनि त मां कॾहिं विया आहियो सखर, कॾहिं घंबट विया आहियो, ॾिठो अथव त छा थियो आहे हुते? नो, दे डोंट नो त पंहिंजो IBS सखर का शइ आहे. यार ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे क्रिटिसाइज़ करण जो त को हक़ ई कोन्हे. पर सिंधी वॾेरे जो माइंड सेट ऐं सिंधी उहो जेको असांजे ज़माने वॾेरो हूंदो हो, उनजो पोटो ऐं ॾोहिटो जेको आहे इज़ आई एम सॉरी, जेको माण्हू ॿुधे पियो, जेको माण्हू सम्झे पियो इन ॻाल्हि खे, दे हैव जस्ट एब्सोल्युटली नो वैल्यूज़. ॻोठनि में वञनि कोन था, कमाइनि हुतां था. दे हैव एब्सोल्युटली अबैंडन्ड देयर ॻोठ, छॾे ॾिना अथनि, कंहिंजे हवाले करे छॾिया अथनि, अलाए कंहिंजे हवाले करे छॾिया अथनि. दैट इज़ द मोस्ट डिसअपॉइंटिंग थिंग दैट आई थिंक. जे स्कूलनि जी तबाही ऐं इहा जेका वॾेर की जनरेशन जेका अॼु जेका आहे सा, उन ॾींहुं वियुसि पंहिंजो सिंध सेक्रेटेरिएट में. सिंध सेक्रेटेरिएट जिते तव्हांजो निज़ाम थो हले, जिते हर शइ जेका आहे सा हले थी, करोड़नि जा ट्रांज़ेक्शन थियनि था, हीअ शइ अलॉट थिए थी, हीअ शइ सैंक्शन थिए थी, PC ठहे थी, ही देयर वॉज नॉट अ सिंगल डिसेंट बाथरूम. हाणे माण्हू चवंदा छा अजीब ॻाल्हियूं पियो करे, बाथरूम, देयर वॉज नॉट अ सिंगल डिसेंट बाथरूम, कॉमन बाथरूम. हर कंहिं सेक्रेटरी जे ऑफिस में हिकिड़ो बाथरूम आहे, मूंखे ख़बर आहे, पर कॉमन एरिया में हिकिड़ो सिंगल डिसेंट बाथरूम न हुयो जिते माण्हू हथ धोई सघे चङे नमूने में. आई मीन पाणी बीठो, आई मीन वॉट, आई मीन इहे सेक्रेटरीज़ जॾहिं ॾिसनि था त जंहिं ऑफिस में असीं कमु था करियूं, सॼो ॾींहुं था गुज़ारियूं, जिते हर को मिनिस्टर अचे थो, जिते चीफ मिनिस्टर साहिबु अचे थो, दैट प्लेस इज़ द डर्टीएस्ट प्लेस दैट यू कैन एवर फाइंड. हर जॻह ते पोस्टर लॻो, पोस्टर छो लॻो पिया भला हुते? वाई? हर दीवार ते पोस्टर छो आहे पेस्टेड? यू डोंट थिंक हिकिड़ो माण्हू जेको आहे इंचार्ज रखनि त इन ॻाल्हि, इन जाइ खे बिल्कुलु असीं साफ़ रखंदासीं, बिकॉज दिस प्रोजेक्ट्स हू वी आर. If I come and see you in your office, this is where you sit, this is what projects your image. माण्हू रस्ते में, माण्हू ऑफिस जे ॿाहिरि बीठा आहिनि, साहिब सां मिलणो आहे, उहो ई साॻी शइ, का शइ चेंज कोन थी आहे. मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो वञा. जॾहिं मूंखे अमेरिका में नौकिरी मिली हुई, मां एक्स पाकिस्तान लीव ते हुउसि, मोटी आयुसि, मां रिज़ाइन कयो त सेक्शन ऑफिसर चयो त साईं डिप्टी सेक्रेटरी वटि वेंदो हुयो, ऐं डिप्टी सेक्रेटरी जॾहिं साइन कंदो त उन खां पोइ मूंखे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट खपंदो हुयो. डिप्टी सेक्रेटरी साइन कंदो, पोइ सेक्रेटरी वटि वेंदो, तूं 17 18 ग्रेड जो ऑफिसर आहीं,
त ईअं त कोन थींदो जो ठीकु आहे परफेक्टली फाइन आई डोंट इवन रिकॉल केरु हुई इट वॉज अ फीमेल डिप्टी सेक्रेटरी साहिबा जेका हुई मां 1.5 कलाक वेठुसि ॿाहिरि को सोच सिफ़ारिश मूंखे अंदरि हलियो वियुसि आई वॉन्ट दिस साइन आई वॉन्ट टू गो मूंखे कमु आहे मूंखे पंहिंजा कम आहिनि मूंखे इहो तव्हां साइन करिणो मां रिज़ाइन करणु आयो आहियां What do you think you can get in my office and talk to me like this? I said, ma'am, I'm very sorry. I just wanted this signed. And if you don't sign it, I am perfectly fine. Here is your thing. I am leaving. And I will chade on paper. One ka po cha thyo ab khabar kone. But that is it. Chai. What is this? How does this project us? Padhe likhel mano, gharib mano te vetho hai sab. Ye shayun disi ॾाढी का तब्दीली कोन थी आहे वेतर ख़राबु थियो आहे मूं तव्हांखे ॿुधायो मां अंसारी साहिब वियोसि नो ऑब्जेक्शन वठणु इस्लामाबाद में फज़ीलत सां विहारे मूंखे साईं जेको आहे सो ठाहिराए फस्ट क्लास करे ॾेई छॾियो इन सेक्रेटेरिएट इहा हालति आहे ऐं ईअं न आहे त बेवारस आहे हुते चीफ मिनिस्टर सब मिनिस्टर सब सेक्रेटरी हुते वेठा आहिनि दिस इज़ terribly disappointing. Terribly disappointing. इहो साईं छो आहे ईअं इहो इन करे आहे honest frank opinion त you are still stuck in that rural mentality त माण्हू ॿाहिरि वेठा हुजनि माण्हू अंदरि न अचे माण्हू जो कमु जेको आहे सो कंहिं सिफ़ारिश सां थिए बिकॉज़ ॻोठनि में ईअं थींदो हुयो ईअं हरूभरू जेको आहे सो जेसिताईं टे मिनिस्टर ॿिया सिफ़ारिश न कनि त तोखे तुंहिंजो कमु कीअं थींदो मुंहिंजो लीगल कमु आहे मां का बि शइ तव्हां कोन थो घुरां मुंहिंजो रूटीन जो लीगल कमु आहे why wouldn't it happen because we Sindhis still continue to have that rural background त मूंखे सिफ़ारिश ॿिए वॾेरे कोन कई आहे मूंखे हीउ कोन थियो आहे वॾेरे जो उताक ते आयो आहियां विहां वॾेरो जेको आहे सो अंदरि वेठो आहे कंहिं ॿिए सां पियो ॻाल्हाए जेसिताईं ॿाहिरि न निकिरंदो तेसिताईं इहो कमु कोन थींदो ऐं अड़े छोकिरा छा अथई छो आयो आहे अड़े कहिड़ी शराफ़त आहे I'm an educated person. How are you talking to me? पोइ साईं जेके ॿारहाड़ी में न जिन जो बैकग्राउंड शहरी आहे लाहौर जा आहिनि इस्लामाबाद जा आहिनि या हितां कराची शहर जा आहिनि उहे बि ईअं आहिनि उहे बि ईअं I don't know छा आहे सही मां इन जी डायग्नोसिस नथो करे सघां पर मां तव्हांखे इहो ॿुधाए सघां थो this does not project well जंहिंखे ख़बर न आहे हू त सही वेंदो हलियो जीअं दुनिया ॾिठी आहे जंहिंजो वर्ल्ड व्यू आहे हू चवंदो त करियो छा पिया विच सेंचुरी आर यू लिविंग इन ॻाल्हाइण जो तरीक़ो कोन्हे अड़े छोरा अड़े छा आहे भला हाउ आर यू टॉकिंग दिस जे उहो चवंदा न जेतिरो माण्हू मथे वेंदो आहे ओतिरो ई जेको आहे सो यू बिकम मोर हम्बल ही जेतिरो मथे था वञनि होतिरो जेको आहे सो सीनो ॿाहिरि निकिरियो अचे ऐं जेको आहे सो अजीब क़िस्म जी ॻाल्हियूं था कनि आई डोंट नो मूंखे आई एम नॉट अ साइकोलॉजिस्ट आई कैन नॉट टेल यू वाई दिस हैपन्स बट मूंखे लॻे थो त सिंध में वधीक थो थिए आई डोंट नो मतिलबु पाकिस्तान ठहण खां पोइ अवल ऐं पोइ में हिकिड़ो फ़र्क़ु आहे उहो हीअ आहे त जेको बि हिते सखर माण्हू हो पैसे वारो माण्हू हो उहो इवन घोड़नि ऐं गॾनि जे लाइ बि पाणी जा होज़ ठहिराईंदो वेलफेयर जूं डिस्पेंसरीज़ ठहिराईंदो घोड़नि जा ऐं हिननि जा तंबेला ठहिराईंदो बिल्कुलु गौशाला ठहिराईंदो बिल्कुलु इहो सभु ठाहींदो इस्पतालो स्कूल मदरसा हाणे इहो छो कोन्हे उहा ई ॻाल्हि थी न त इंडिजिनस सिंधी जेके इंस्टीट्यूशन जेके ॿ ठहिया आहिनि काफ़ी वक़्त खां पोइ प्री पार्टीशन ॾिसो त सही छा न हुयो असां वटि वी वर अ वेरी वाइब्रेंट सोसाइटी वी वर एन एक्सट्रीमली वाइब्रेंट सोसाइटी पर मूं पंहिंजे हिकिड़े अमेरिकन दोस्त जेको प्रोफेसर आहे ऑफ आर्ट्स सब्जेक्ट्स मूं उनखे पंहिंजो बैकग्राउंड ॿुधायो पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधायूं सिंध जो ज़िक्र थियो सिंध जो पढ़ियो हुई
पर चई त ॻाल्हि त ॿुधो, जस्ट इमेजिन 1940 सोचो त सही उन मुल्क खे छा हो। उन मुल्क में इंजीनियर हुया, हा। उन मुल्क में उस्ताद हुया, फर्स्ट क्लास उस्ताद हुया। इवन कराची में ब्लाइंड स्कूल हुयो, प्री पार्टीशन, वाइब्रेंट सोसाइटी दैट मीन्स राइट। सिंध में जेके पाइजा डॉक्टर हुया, इंस्टीट्यूशन हुया, हैदराबाद में स्कूल हुया, ऐं ऑल ऑफ अ सडन कंहिं बि मुल्क खे ॾिसो, कंहिं बि मुल्क खे, ऑल ऑफ अ सडन इन 1947 you tell your 32% of the population or 28% of the population, which is cream of your society, to get up and leave. Get up and leave छा मतलब? मां इन मुल्क में पैदा थियुसि, मुंहिंजो ॾाढो पर सभु इन मुल्क में पैदा थिया, मां सिंधी आहियां, इहो मुंहिंजो मुल्क आहे, ऐं मूंखे चओ था त मां हलियो वञा। ऐं मुश्किल इहा आहे त जे 2 लखनि हारियुनि खे चयूं हा त हलिया वञो, ॾुखी ॻाल्हि आहे, पर फ़र्क़ु को कोन पए, उनखे दे वुड हैव कम एंड रिप्लेस्ड इट। पर हाणे किथां अचे सिंधी लॉयर? हारी जी जाइ ते त हारी अचे हा। एग्ज़ैक्टली। त लॉयर किथां अचे, ऐं डॉक्टर किथां अचे, ऐं जर्नलिस्ट किथां अचे, ऐं बिज़नेसमैन किथां अचे? यानी तव्हां पुछो सिंध में कहिड़ी चेंज? उहे चेंजिस इट हैज़ टेकन अस 70 some years टू कम बैक, एंड इहे सभु प्रोफेशन भरिजी विया, ऐं उन जे विच में माण्हुनि अची फिलअप कयो इहो गैप, एंड देयर वॉज अ कंप्लीट डिस्कॉर्ड इन द सोसाइटी। जहिड़ो बाक़ाइदे उन जा one can talk about politics a whole lot, but demography एड़ी चेंज थी इन मुल्क जी जो इहो सिंध रहे ई कोन। To reclaim our land and to build up middle class all over again, जेको सफ़ा ख़तम थी वियो, it took us this long। ऐं हाणे असां पंहिंजा हक़ था घुरूं त तव्हां चओ था त हरू इते ई किथां अची वियो? असीं हमेशह हिते हुयासीं, असांखे तव्हां जेको आहे असांजे माण्हुनि खे कढी छॾियो, असां we have replaced them and we are back asking for our rights and you better give it to us। असीं किथे विया कोन हुआसीं, असां हाणे पढ़णु शुरू कयो, it took us this long, thank you very much, we are back and we want our rights back। उहा ॻाल्हि माण्हुनि खे ॾुखी थी लॻे, so be it। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं आउं सम्झां थो त तव्हां हिकिड़ी अहिड़ियूं ॾुखियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके तव्हांखे यकीन अचणु खपे त मां कटींदुमि न। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं तव्हां चयो त अॻे असां न हुआसीं, हाणे थी विया आहियूं, इन करे पंहिंजा हक़ वठणा पवंदा। या जीअं तव्हां कल्ह निजी कचहरी में चयो त अॻे कराची या हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर, उन्हनि जी डेमोग्राफी बि अॼु ऑल टुगेदर असांजे हक़ में आहे, बिल्कुलु हक़ में चेंज थी वई आहे। सो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणो पवंदो, छोकिरियुनि खे ख़ासि करे पढ़ाइणो पवंदो, छोकिरियुनि खे पढ़ाइणो पवंदो, हा, छोकिरियुनि खे बिल्कुलु पढ़ाइणो पवंदो। असांखे पंहिंजा नंढा शहर रिक्लेम करणा पवंदा, इहे असांजा शहर आहिनि, ऐं उन्हनि में स्कूल ठाहींदासीं, उन्हनि में इंडस्ट्री ईंदी, ऐं असांजो फ्यूचर ख़राबु कोन्हे। वी हैव अ डिफिकल्ट टाइम, त असांखे पंहिंजे हक़ वठण में थोरी तकलीफ़ पई थिए, थोरी मुश्किल पई थिए, पर वी विल रिक्लेम आवर सोसाइटी। इहो सिंध किथे वञिणो कोन्हे, जीअं कंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहो ग़लति ख़्यालु आहे। आख़िर में हिकिड़ो तमामु टिपिकल सुवालु आहे तव्हां खां, मीडिया लाइ छा था चओ? मीडिया कुछ कॉन्शियस मीडिया है सिंधी, कुछ कमर्शियल मीडिया है सिंधी। आई कैन अंडरस्टैंड देयर लिमिटेशंस, आई एब्सोल्युटली अंडरस्टैंड देयर लिमिटेशंस। मूं इहो टीवी स्टेशन ठाहियो आहे, उनजो मक़सदु ई थोरो कमु करिणो आहे, पर बेसिकली पैसा कमाइणो आहे। इट्स अ बिज़नेस। तव्हां मूंखे इहो न चओ त मां तव्हांखे
फ्री टाइम ॾियां बिकॉज़ इहो मुंहिंजो बिज़नेस आहे तई कंहिं दुकान वारे खे वञी कोन चवंदो त मूंखे इहो कोको कोला फ्री ॾे त छाकाणि मां सिंधी आहियां दैट विल नॉट हैपन बट उन मीडिया वारे जी का सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आई थिंक माण्हू जॾहिं सिंधी मीडिया ॾिसनि था त उन में तव्हां कंदकोट में जहिड़ो थियो उहो त ॾेखारियो था विच इज़ परफेक्टली फाइन पर we need to highlight things that are also constructive. Iho tamam zaruri hai and there is a part of the media that has played its role absolutely beautifully. Ai une media ke po jeko ahe so une media ke asan ke recognize kare une ke support karan khape une ke wadhayan khape and that is what our social responsibility should be. Dr. Sahab, thank you very much. Thank you, sir. Thank you very much.